Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. सादिक ऐं अमीन जी जाली सनत रखंदड़ सिलेक्टेड पंहिंजो ॾोह मञी वरितो, चवे थो त वारदात मूं न मुंहिंजनि एजेंट्स कई। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद। मरियम नवाज़ फॉरेन फंडिंग केस में PTI जे जवाब ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त 7 सालनि खां रोलड़े जे शिकार मामले जो फ़ैसिलो थी वियो, हाणे लिखत में फ़ैसिलो अचणु बाक़ी आहे। 19 जनवरी ते हिसाब वठणु अची रहिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार पारां ऑपोज़िशन खे 19 जनवरी ते इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज जी इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त ऑपोज़िशन जे एहतजाज में का रंडक न विझंदासीं। मौलाना फज़ल रहमान पिज़्ज़ा न हलवो खाईंदो आहे, खेसि हलवो ई खाराईंदासीं। फ़ारूक नसीम चयो त हर हंधि एहतजाज ऐं धरणो न हणी सघिजे। कानून जे दायरे में रही रियासत अवां जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदी। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मुल्की सियासत बंद घिटी बदिरां हाणे मैदान में अची वई आहे। मौलाना फज़ल रहमान मज़हबी आलम आहे, हू इस्लामाबाद बदिरां इस्लाम ॾांहुं ॾिसे। उम्मीद आहे त ऑपोज़िशन इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज दौरान बदअमनी जी सूरतहाल पैदा न कंदी। PDM पारां इलेक्शन कमीशन आॾो भरपूर ताक़त ॾेखारण जो ऐलान। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त मरियम नवाज़ रैली जी क़यादत कंदी। इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो लिखी छॾे, अवाम फ़ैसिलो वठणु अची रहियो आहे। हुकूमत खे करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग जो जवाबु ॾियणो पवंदो। सिंध सरकार असिस्टेंट कलेक्टर जो इम्तिहान पास न कंदड़ 15 कामरनि खे अदालती हुकुम ते हटाए छॾियो। स्पेशल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट चिरागुद्दीन हिंगोरो, मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मखदूम शकीलुज़्ज़मान, एडिशनल सेक्रेटरी स्कूल एजुकेशन गुलाम हैदर मंगड़ियो, एडिशनल सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन कामरान शमशाद, घरू खाते जे एडिशनल सेक्रेटरी मोहम्मद बाबर कदीर खे उहिदनि ते हटायो वियो। हटायल कामरनि में इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अहमद अली शाह, DG फूड अथॉरिटी अमजद अली लगारी, डायरेक्टर सेटलमेंट सर्वे एंड लैंड रिकॉर्ड मोहम्मद असलम खोसो, एडिशनल सेक्रेटरी ह्यूमन राइट्स इम्तियाज अहमद राजपर शामिल, रीजनल रेवेन्यू ऑफिसर सिकंदर खुश्क, डिप्टी डायरेक्टर फूड मोहम्मद हुसैन घुमरो, डिप्टी डायरेक्टर प्रोजेक्ट टास्क फोर्स APP शहजाद ताहिर फहीम, DC मटियारी गुलाम हैदर चांडियो, सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू अज़ीज़ अहमद बरलास ऐं असिस्टेंट कमिश्नर नॉर्थ नाज़िमाबाद फ़हीम ख़ान खे हटायो वियो। समूरनि कामरनि खे रिपोर्ट करण जी हिदायत। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जा केतिराई ठिकाणा बि तबाह। ISPR तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जी फायरिंग में सिक्योरिटी फोर्सेस जा 3 अहलकार शहीद थी विया। शहीद थियलनि में सिपाही अज़ेब अहमद, ज़ियाउल इस्लाम ऐं लांस नायक अब्बास ख़ान शामिल। ओगरा पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध वारी समरी हुकूमत ॾांहुं मोकिलण जी तरदीद करे छॾी। जारी कयल बयान में ओगरा तर्जुमान चयो आहे त तेल जे अघनि में वाध वारी का बि समरी हुकूमत ॾांहुं न उमाणी आहे। समरी बाबति मीडिया ते आयल ख़बरुनि में का सदाकत नाहे। सिंध हुकूमत नैब सां प्ली बागेन ऐं VR कंदड़ 435 सरकारी मुलाज़िमनि जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी। हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ खातनि जे 55 मुलाज़िमनि खे सख़्त सज़ा, 10 ॼणनि जी तनज़ुली ऐं 29 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण जो इंकशाफ, 12 मुलाज़िमनि खे रिवर्ट कयो वियो। 238 मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी। रिपोर्ट में चयो वियो आहे त नैब सां प्ली बागेन ऐं VR कंदड़ 73 मुलाज़िमनि जी इंक्रीमेंट बंदि कई वई। अॻूणे डिस्ट्रिक्ट रेवेन्यू ऑफिसर अदीब बचाणी खे बि 5 सालनि लाइ रिवर्ट करण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट प्ली बागेन ऐं VR कंदड़ ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध सरकार नैब सां प्ली बागेन ऐं VR कंदड़ तालीम खाते जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण लाइ अदालत सां राब्तो करे वरितो। सिंध सरकार जी रिपोर्ट में तालीम खाते जे 247 मुलाज़िमनि तरफ़ां नैब सां प्ली बागेन ऐं VR करण जी तस्दीक़।
मुलाजमन में हाई स्कूल टीचर, लेक्चरर्स ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट शामिल। चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ शाह तरफ़ां सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त में तालीम खाते जे मुलाजमन ख़िलाफ़ कार्रवाई न करण जी इस्तदा। तालीम खाते जे मुलाजमन ख़िलाफ़ कार्रवाई सां सूबे में तालीमी सरगर्मियों मुतासिर थियण जो भी ख़दशो ज़ाहिर। सिंध हुकूमत दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त मुलाजमन ख़िलाफ़ कार्रवाई सां तालीम खाते में बदइंतज़ामी जो मसइलो थींदो। सिंध सरकार नाणे खाते जे सेक्रेटरी हसन नकवी ख़िलाफ़ कार्रवाई खां मुआज़रत करे छॾी। सिंध हाई कोर्ट में जमा करायल रिपोर्ट में हुकूमत चयो आहे त हसन नकवी साल 2018 में अदालती फ़ैसिले खे चैलेंज कयो हो। हसन नकवी वफ़ाक़ी एस्टैब्लिशमेंट डिवीज़न जे मातहत आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई वफ़ाक़ी हुकूमत ई करे सघे थी। नैब सां प्ली बारगेन ऐं VR कंदड़ ऑफिसर्स जी फ़हरिस्त में नाणे खाते जे सेक्रेटरी हसन नकवी जो नालो बि शामिल हो। पाकिस्तान खां $269 मिलियन हर्जानो वसूल कंदड़ बरतानवी कंपनी ब्रॉडशीट इमरान ख़ान हुकूमत सां हिकु ॿियो मुआहिदो करण लाइ राब्तो कयो हो। कंपनी जे नुमाइंदे बैरिस्टर ज़फ़र अली वज़ीर आज़म ऐं संदसि सलाहकार शहज़ाद अकबर सां मुलाक़ात कई हुई। शहज़ाद अकबर कंपनी जे सरबराह खे ॿुधायो त ज़फ़र अली सां मुलाक़ात लाइ पाकिस्तान जे हिकु ताक़तवर शख़्सियत चयो हो। बरतानवी कंपनी ब्रॉडशीट जे सरबराह कावा मौसवी इंकशाफ़ कयो आहे त बरतानवी अदालत शरीफ़ ख़ानदान खे आजो करार न ॾिनो आहे। असां नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ दरख़्वास्त वापसि वठी छॾी हुई। कंपनी खे मिलियल पैसनि सां जजमेंट कवर थियण बाद असां नवाज़ शरीफ़ वारे मामले खे छॾे ॾिनो। क़ौमी असम्बली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी ब्रॉडशीट जी मुकमल जांच जो हुकुम ॾेई छॾियो। कमेटी चेयरमैन राणा तनवीर चयो आहे त PAC 2 सालनि में 500 अरब रुपयनि खां वधीक वसूल कया। कमेटी नैब खां बि वधीक उगाणियूं करे क़ौमी नाणे में जमा कराए छॾियूं। PAC असम्बली मेंबर्स जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करे थी पर उन ते अमल नथो थिए। नवाज़ लीग अॻवान अयाज़ सादिक चयो आहे त स्पीकर कंहिं कमेटी जे चेयरमैन जा प्रोडक्शन ऑर्डर्स रोके नथो सघे। पार्लियामेंट कानून ठाहींदी आहे, अदलिया उन जी तशरीह कंदी आहे। अदालत पाण मुरादे नोटिस जे इख्तियारनि तहत सियासी मामलनि जो जाइज़ो वठंदी आहे। अदालत तशरीह करे त उनखे ई फ़ौक़ियत हासिल हूंदी। हिन मामले में अदालत खे एहतियात सां कमु वठणो पवंदो। चूंडुनि जो तरीक़ेकार जंहिं कानून में शामिल आहे उन कानून तहत ई इलेक्शन थींदी। सुप्रीम कोर्ट जा सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस जे ॿुधणी दौरान रिमार्क अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट खोड़ भेरा सियासी मामलनि जी तशरीह करे चुकी आहे। 5 रुकनी बेंच आरो सदारती रेफरेंस आयो आहे त उन जो जवाबु ॾियणो पवंदो। सुप्रीम कोर्ट एपलेट फॉरम सां गॾु आइनी अदालत बि आहे। जस्टिस यहया अफरीदी रिमार्क्स ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट खां पोइ को बि एपलेट फॉरम मौजूदु न आहे। एहतसाब बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर नवाज़ लीग MPA अज़मा बुखारी खे हर्जाणे जो नोटिस सुम्हाणे छॾियो। नोटिस में शहज़ाद अकबर चयो आहे त अज़मा बुखारी TV शो में मथसि बेबुनियाद इल्ज़ाम हया या इल्ज़ाम साबित करे या मुआफ़ी वठे। ॿी सूरत में साख खे छीहो रसाइण ते 50 करोड़ रुपया हर्जाणो अदा करे। शहज़ाद अकबर चयो आहे त हर्जाणे जी रक़म ख़ैराती इदारनि खे ॾिनी वेंदी। नदीम अफजल चंद जी इस्तीफ़ा वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मिली वई। वफ़ाक़ी वज़ीरनि जे इसरार ते वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां नदीम अफजल चंद जी इस्तीफ़ा मंज़ूर न करण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म नदीम अफजल चंद जी इस्तीफ़ा पढ़ी वरिती पर वफ़ाक़ी वज़ीरनि जे ज़ोर भरण ते मंज़ूर न कई। नदीम अफजल चंद बि कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा वापसि न वठण जो फ़ैसिलो करे वरितो। ऑफिस, सरकारी गाॾी ऐं ॿियूं रिआयतूं बि वापसि करे छॾियूं। ज़रियनि मूजिबि नदीम अफजल चंद जो चवणु आहे त PTI में रहंदुसि पर को बि हुकूमती उहिदो न खणंदुसि। नदीम अफजल चंद वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन ऐं तर्जुमान वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट PTV चेयरमैन नईम बुखारी खे कम खां रोके छॾियो। PTV जे चेयरमैन जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त सुद समाज खाते खे PTV चेयरमैन मुक़ररु करण जो इख्तियार ई न आहे। जॾहिं समरी पढ़ण बिना काबीना ॾांहुं उमाणी वेंदी त काबीना खे बि शर्मिंदा थियणो पवंदो। असां मामिलो वफ़ाक़ी काबीना ॾांहुं उमाणे रहिया आहियूं। काबीना सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि मामले खे ॾिसे।
सिंध सरकार आबादगारनि जे लगातार एहतजाजनि बाद टमाटनि ऐं बसर जी इम्पोर्ट ते पाबंदी लाइ वफ़ाक़ खे ख़त लिखी छॾियो। सिंध में तैयार थियल टमाटो ऐं बसर एक्सपोर्ट करण लाइ क़दम खणण जो बि मुतालबो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहो ख़त में चयो आहे त बसर ऐं टमाटनि जी सभ खां वधीक पैदावार सिंध में थी आहे। टमाटे ऐं बसर जी इम्पोर्ट ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाज करे रहिया आहिनि। बसर ऐं टमाटो एक्सपोर्ट थियण सां आबादगारनि खे मुनासिब अघ मिली सघंदा। हैदराबाद में सिंध आबादगार इतिहाद जे सर ते टमाटे ऐं बसर जी इम्पोर्ट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल। आबादगारनि दाहियो आहे त सिंध में बरसातुनि सबबि आबादगारनि जो गरो नुक़सानु थियो आहे। टमाटो बसर ऐं ॿियूं भाॼियूं परॾेह मां घुराइण सां आबादगारनि खे नुक़सानु पहुची रहियो आहे। टमाटे ऐं बसर जी इम्पोर्ट फौरी तौर बंदि करण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस स्टेफान मोनिका लाड़िक केस जो नोटिस वठण बाद पीरगोट पुलिस जूं फुर्तियूं वधी वयूं। पीरगोट पुलिस वाक़े खे 4 ॾींहं गुज़रण बावजूद असल जवाबदारनि जो पतो लॻाइण में नाकाम। सदर जूं भिटियूं जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में छापनि दौरान वधीक 4 शकी गिरफ़्तार। मोनिका जे ॻोठ जा 20 खां वधीक रहवासी DNA टेस्ट लाइ पीरगोट अस्पताल पहुची विया। सदर जी भिटियूं में सॼाण धुरियुनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे कारकुननि तरफ़ां मोनिका लाड़िक वाक़े ख़िलाफ़ मुज़ाहिरो। वहशी जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। SSP ख़ैरपुर अमीर सऊद मक्सी चयो आहे त मोनिका लाड़िक केस में असल जवाबदारनि जो पतो लॻाए पियो वञे। जल्द खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। दीपक खां अलहदगी इख्तियार करण बाद सुनीता राठौड़ पुलिस मुक़ाबले ख़िलाफ़ केस खां बि पासीरी थी वई। दीपक कुमार केस में पिटिशनर बणजण ऐं मुआवज़ी रक़म सुनीता बदिरां केस अदा करण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में दीपक मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सुनीता क़ानूनी तौर हाणे मुंहिंजी ज़ाल नाहे रही। हाणे हू केस जी पैरवी न कंदी ऐं पाण केस जी पैरवी कंदसि। इलाज ऐं ॿार जी तालीमी ख़र्चनि लाइ रक़म हाणे मूंखे अदा कई वञे। सिंध हाई कोर्ट में केस जे ॿुधणी दौरान सुनीता जे वकील चयो त सुनीता जी का बि ख़बर नाहे ऐं साणुसि राब्तो बि नथो थिए। अदालत सुनीता राठौड़ खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी 17 फ़रवरी ताईं मुलतवी। नवाबशाह में वालरल कश्मीर वासण शागिर्दियानी डॉक्टर मोनिज़ा अवानी जो रेशम गली मां मुबैना तौर पर्स चोरी थियण वारे वाक़े जा CCTV फुटेजिस में पर्स चोरी थींदे नज़र नथो अचे, पर शागिर्दियानी खे परेशान थींदे ऐं पर्स ॻोल्हींदे ॾिसी सघिजे थो। 3 अणॼातल औरतुनि ख़िलाफ़ चोरी जो केस दाख़िल। शागिर्दियानी मौजूदु पर्स में ATM कार्ड, भारतीय पासपोर्ट, भारतीय करेंसी ऐं पाकिस्तानी 10,000 रुपया मौजूदु हुआ। दादू जी अदालत जे हुकुम ते राधण वासण नींगरी सां मुबैना तौर जिनसी ज्यादती जी कोशिश जो केस संदसि पीउ समेत 2 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। नींगरी जी माउ जी फ़रियाद ते नवंगोट थाणे ते संदसि पीउ रजब मला ऐं गुलशेर चांडियो ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। अदालत पुलिस खे माउ ऐं धीउ खे तहफ़ुज़ ॾियण जो बि हुकुम ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिबि पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, पर संदनि गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई। काज़ी अहमद शहर में हिकु नौजवान जो 2 पुलिस अहलकारनि खे कुटको। अहलकारनि हुसैन चांडियो ऐं अलवरायो चांडियो खे नौजवान पारां लतूं हणण वारी वीडियो वायरल। इलाइक़े वासियुनि मूजिबि पुलिस वारनि सां विढ़ंदड़ नौजवान जो ज़हनी तवाज़ुन ठीकु नाहे, तंहिं करे वाक़े खां कुझु देरि बाद पुलिस खे छॾे ॾिनो। सुञाणप बि न थी सघी। ऐं कराची में फ़नी तालीम बाबति सरकारी इदारे स्ट्यूटा जे कॉलेज में रीजनल डायरेक्टर तरफ़ां औरत उस्तादनि ऐं प्रिंसिपल खे मुबैना तौर जिनसी तौर हिरासा करण जो इंकशाफ। MD स्ट्यूटा रीजनल डायरेक्टर कमाल मुस्तफ़ा कुरैशी ख़िलाफ़ कार्रवाई लाइ चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। ख़त में MD स्ट्यूटा चयो आहे त करीमाबाद कॉलेज में औरत उस्तादनि ऐं प्रिंसिपल ते रीजनल डायरेक्टर तरफ़ां जिनसी हमलो कयो वियो। कमाल मुस्तफ़ा तरफ़ां जिनसी तौर हिरासा करण वारे अमल जी आऊं बि तस्दीक थो कयां। औरत प्रिंसिपल फ़ोन करे रीजनल डायरेक्टर ख़िलाफ़ दाह ॾिनी हुई। ख़त में रीजनल डायरेक्टर खे फौरी तौर मुअत्तल करे संदसि ख़िलाफ़ जांच कराइण जी सिफ़ारिश।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वटूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।